सा क़ौम थी ज़िंदह रहे जा याद माज़ी थी करे हाल सां माज़ी करे तारीख़ साज़ी थी करे। तारीख़ साज़ शख़्सियत इल्मी अदबी सक़ाफ़ती तहक़ीक़ी लतीफ़ियात हुजे या लोक अदब हुजे, सिंध जी सक़ाफ़त हुजे, लोक वरसो हुजे, डॉक्टर नबीउर बलोच उन ते तमामु वॾो कमु कयो आहे ऐं हुन जे उन सभिनी इल्मी अदबी भेटाउनि जा कई पहलू आहिनि, पर मां खेनि उन्हनि लफ़्ज़नि सां भेटा पेश करियां थो जेके लफ़्ज़ लतीफ़ साईं फ़रमाया आहिनि त कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोइ बहार जी, त उहो सदाबहार इल्मी अदबी शख़्सियत असांजो मोहसिन सिंध डॉक्टर नबीउर बलोच, जंहिं जे ॼम ॾिहाड़े ते असां सिंध सूगर लोक अदब तंज़ीम सलाह जे तरफ़ां लोक अदब ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं ऐं 7हों सालियानो लोक अदब ॾिहाड़ो आहे जेको मल्हाए करे ख़ासि करे लोक अदब जे हवाले सां असां डॉक्टर साहिब खे भरपूर भेटा पेश करियूं था। दुआ गो आहियूं त डॉक्टर साहिब खे अल्लाह ताला जन्नत में जायूं अता फ़रमाए। उन जेको इल्मी अदबी तारीख़ी तहक़ीक़ी कमु कयो उन कम जे हवाले सां जेको उन जो छॾियल कमु आहे उन खे पाए तकमील ताईं असां सभिनी खे पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।